नाज़रीन, प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां पंहिंजो प्रोग्राम लाड़काणे जे जय कृष्ण माता मंदिर मां जेका मूर्ति चोरी थी आहे इन हवाले सां तरतीब ॾिनो आहे ऐं कोशिशि कई आहे त जेके बि हिंदू पंचायत जा माण्हू आहिनि या उहिदेदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि कयूं ऐं गॾोगॾु जेको आहे सो पुलिस आहे या ॿियो जेको बि लाॻापियल वकील आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं त जीअं हीउ जेको कानूनी इशू आहे इहो बि साम्हूं अची सघे ऐं गॾोगॾु हिते अक़िलियतुनि जा जेके मंदर आहिनि या इबादत गाहूं आहिनि उते जंहिं तरह जी जेका सिक्योरिटी आहे या उहे जेके लैब्स जेके आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां इहो सॼो मामिलो असां डिस्कस कंदासीं। नाज़रीन, सिंध बार काउंसिल जो मेंबर सीनियर एडवोकेट इनायत अलाई मोरियो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हायूं था हीअ अक़िलियतुनि सां जेका हिते जंहिं तरीक़े जो हिकिड़ो बिटो रवैयो रखियो वञे थो उनखे कीअं जेको आहे सो बहितर करे सघिजे ऐं उनखां पोइ पुलिस जो हिन में जेको रोल हुअणु खपे या कानूनी तौर ते हुननि खे जेका मदद फराहम थियणु खपे उहा कहिड़े तरह सां करे सघिजे। जेतिरे खां तालुक़ु आहे मूर्ति जी चोरी जो त मां इहो न चवंदुसि त इहो सिर्फ़ु मंदर ताईं महदूदु आहे। इहो हिकिड़ो मुनज़म गिरोह आहे। तव्हांखे यादि हूंदो त अॻु में इहे मोहन जो दड़े मज़ो बि मूर्तियूं चोरी थी वियूं, उहे बि पुलिस अॼु ॾींहं ताईं ॻोल्हे न सघी आहे ऐं उनजे लाइ बि कुझु न थियो आहे। ऐं हाणे हीअ जेके मंदर मां मूर्तियूं चोरी थियनि थियूं, मुंहिंजे नज़र में असांजी जेको आहे मौजूदा पुलिस आहे लाड़काणे में उन्हनि जी वॾे में वॾी नाकामी आई आहे त हाणे जीअं स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे, ॿी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन इलाही ख़राबु थी वई आहे ऐं मंदरनि मां मूर्तियूं बि महफ़ूज़ न आहिनि। माण्हू त घरनि में महफ़ूज़ न आहिनि, बाज़ारनि में महफ़ूज़ न आहिनि, पर मूर्तियूं बि मंदरनि में महफ़ूज़ न आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहा सिस्टम जी त मां न चवंदुसि, मां लाड़काणे पुलिस जी ख़राबी चवंदुसि। त अहिड़े क़िस्म जा ॾोह लाड़काणे में वधीक छो था थियनि, ॿियनि हंधि बि थियनि था पर कॾहिं कॾहिं इहो न थियणु खपे। पुलिस खे हिन में जाॻाइणो खपे। अॻु में जेको आहे सो पुलिस खां ई इहा पुछा कई वञे त भई इहो ॾोह तव्हांजे हद में थियो आहे, तव्हां ॾियो। इहो त मुंहिंजे ख़्याल में सवलाई सां निकिरो जेकॾहिं सख़्तीअ सां पुलिस खे डील कयो वेंदो त। छो त चोर अहिड़े क़िस्म जे ॾोहारनि खे पुलिस खे एफर्ट्स ई कोन थी वठे त उनखे ॻोल्हनि। जेतिरे ताईं पुलिस प्रॉपर एफर्ट्स न वठंदी एतिरे ताईं हीउ जेको कमु आहे न साईं, हीउ आहे मज़हबी इंतिशार फैलाइण जे बराबरि बि आहे त माण्हू चौड़ाए लॉ एंड ऑर्डर जी सूरत पैदा करे। ऐं अॻु में बि इन ई मंदर में हिकिड़ो मसइलो पैदा थियो हुयो, उन में कुझु मज़हबी जमायतूं वक़्तु अची वियूं, माण्हू बि अची विया, पर पोइ शुक्र थियो जो कंट्रोल थी वियो, बाहि बाहि जो मामिलो हुयो, तव्हांखे यादि हूंदो। त पुलिस खे इहो आइनी ऐं कानूनी हक़ आहे माइनॉरिटीज़ जो ऐं उनजी इबादत गाहनि जो उनजो तहफ़ुज़ करणु रियासत जो, रियासती इदारनि जो जेको आइनी फ़र्ज़ु आहे। पर लाड़काणो पुलिस नाकाम वई आहे। कानूनी तौर ते जेका मां तव्हांखां राय पुछणु चाहींदुमि त अक़िलियतुनि जे हवाले सां उन्हनि खे कहिड़ियूं जेके आहिनि जेके तहफ़ुज़ फराहम थियल आहे कहिड़े तरीक़े सां ऐं उनखे उन्हनि तरीक़े सां छो नथो जेको आहे हिते पुलिस या जेके बि लाॻापियल इदारा आहिनि उहे उन्हनि खे उहे तहफ़ुज़ फराहम छो नथा। आइन जे आर्टिकल 25 में कंहिं बि मज़हब या फ़िरक़े जी ॻाल्हि न आहे थियल। उन में वज़ाहत सां लिखियलु आहे त सभिनी शहरनि जा हुक़ूक़ बराबरि आहिनि। जेको हक़ु कंहिं मुस्लमान जो आहे बेसिक राइट, उहो ई अक़िलियत वारनि जो आहे। अक़िलियत माइनॉरिटीज़ वारनि खे मज़हब जे हवाले सां उनजा उहे अलॻि लाज़ आहिनि त उनखे सिक्योरिटी फराहम कई वई आहे त हिते हुनजे लाइ आहिनि पाबंदियूं, रिस्ट्रिक्शन्स वग़ैरह। पर जेके बेसिक राइट्स आहिनि उहे सभिनी जा बराबरि आहिनि। उन में का बि तफ़रीक़ थियल न आहे त भई माइनॉरिटी आहे मेजॉरिटी आहे। बाक़ी असां वटि हिकिड़ो इहो ट्रेंड आहे त ख़ासि करे कुझु अहिड़ा एलिमेंट्स आहिनि जेके माइनॉरिटी खे घटि सम्झंदा आहिनि ऐं शरीफ़ या पढ़ियल लिखियल ज़ातियुनि खे कमज़ोर सम्झंदा आहिनि। ऐं इन ट्रेंड खे ख़तमु करण लाइ बि वॾे में वॾो जेको आहे असां वटि उहो एलिमेंट आहे करप्शन जो। जेकॾहिं पुलिस करप्ट न हुजे त उहे माण्हू जेके माइनॉरिटी सां या शरीफ़ पढ़ियल लिखियल ज़ातियुनि खे तंग था कनि उन्हनि खे सख़्तीअ सां जेकॾहिं मुंहुं ॾिए त अहिड़ा जेके आहिनि मिसाल या अहिड़ा क़िस्म जा वाक़िया न थींदा। त माइनॉरिटीज़ खे बि मुंहिंजो चवण जो मक़सदु ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो कंहिं ॿिए खे आहे।
साईं ॾिसो न, सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट वक़्तनि फ़वक़्तनि, कल्ह ताज़ो सुप्रीम कोर्ट इहा ॻाल्हि कल्ह बि कई आहे त ऑफिसर कंहिं बि सियासी माण्हू जो या बाली ऑफिसर जो ग़ैर क़ानूनी ऐं गैर आइनी हुकुम न मञे त उनखे इख़्तियार आहे ऐं उनखे न मञणु घुरिजे। हाणे इहा नार अहली इन जेको सिर्फ़ु पुलिस जी ॻाल्हि कंदासीं, जेके कमीशन ऑफिसर हिते अचनि था, हाणे हुननि खे त इहो ॿियो त को वधि वधि हुनजी भो ट्रांसफर जो, पर हू हिते अचनि था, अची ऐं जेको आहे हिते पाण ई इहे सभु कुझु कराइनि था। मां ॾाढो वज़ाहत सां चवंदुमि, लाड़काणे में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त अफ़गान पनाहगीरनि खे घुराए लाड़काणे में मौजूदु SSP साहिबु आबाद थो करे। अॻे असांखे किथे नज़र ईंदा, हाणे लाड़काणे जी हर घिटी में तव्हांखे अफ़गान पनाहगीर तव्हांखे नज़र ईंदा, उहे दुकान खोली वेठा आहिनि, का पुछा कान्हे। अहिड़े तरीक़े सां जीअं हुननि जे लाइ का पुछा कोन्हे, घुराए आबाद कयो थो, अहिड़े तरीक़े चोरनि खे पुष्ट परे करण वारा बि माण्हू मौजूदु आहिनि। हाणे जेकॾहिं को सियासतदान या गैर क़ानूनी हिननि खे कमु थो चए, SP छो थो मञे? छा कंदो सियासतदान? बदल बदिली कराईंदो न। हिकिड़ो मुगेरी AS आया, उहो पंहिंजे राइट जे लाइ अची अॻिते अचे थो, वधे थो, SP सां जहिड़ो करे वेठो वेहे, त पोइ छा SP नथो करे सघे छा कंहिं सियासी वर्कर सां या कंहिं जमायत जे वर्कर सां? इहो हरूभरू जेको आहे सो हिननि जी पंहिंजी आहे, ॾेती लेती जो चकर आहे, बाक़ी सियासी माण्हुनि ते इल्ज़ाम आहे। नाज़रीन, हिंदू पंचायत कमेटी लाड़काणे जो चेयरमैन डॉक्टर धर्मपाल असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं था त हुनजो जेका मूर्ति मंदर मां वई आहे उन हवाले सां हुनजो छा चवणु आहे। डॉक्टर साहिबु महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। हीअ ॿुधाइजो त पंहिंजो कृष्ण भॻवान वारी जेका मूर्ति तव्हांजे मंदर मां चोरी थी वई आहे, छा चवंदा त उन में उते तव्हांजा माण्हू बि हूंदा आहिनि ऐं सॼो जेको आहे उते तव्हांजो सिस्टम हूंदो आहे, कीअं इहो सम्झो था त केरु आया आहिनि जेके चोरी करे विया आहिनि, केरु थी सघे? 20 तारीख़ सैटरडे जो डे हो, सो इहा सुबुह जे टाइम ते वई आहे। मां इतफ़ाक़ आहे उन ॾींहुं पाण ख़ुदि विज़िट कयो। असांजो धर्मशाला में हिकिड़ो मथे मेहंदी हॉल ठहे थो, मां डेली तक़रीबन उते कम ते विज़िट कंदो आहियां। उनखां पोइ मां शिवालय वियुमि, छो जो असां ॾिसंदो आहियां गार्डन वग़ैरह जो कमु कीअं आहे। इतफ़ाक़ आहे ॾिसी करे उते असांजो बलराम दास उहो मथां पूॼा करे निकितो, चई हलूं था, त उहो बि पूॼा करणु। उनखां मां पुछियुमि त मूर्ति साहिबु हिते हुई, चई मां मथो टेकियमि हुयुमि। पोइ मां उतां 5-10 मिंट में निकिरी क्लिनिक ते पहुतुमि त तक़रीबन 2 कलाकनि खां पोइ मूंखे ख़बर पई त मूर्ति का हेॾे होॾे। जंहिं वक़्तु असां उते बीठासीं त उन वक़्तु महाराज स्वामी पूॼा पियो कराए, बागड़ियुनि जूं लेडीज़ हुयूं जेके उते पूॼा पियूं, 8-10 ॼणियूं हुयूं पूॼा कराए। असां त हलिया विया, छो जो लेडीज़ जो कनि पिया, असांजी का ज़रूरत बि न हुई। पोइ जीअं ई मूंखे ख़बर पई त उन वक़्तु ई मार्केट थाणे ते जागीराणी खे हिकदमि इतलाह कयो। जागीराणी साहिबु चयो त कराची थो वञा, हिते वॾो मुंशी ईंदो तव्हांखे सॼी रपड़ वपड़ कंदो। वरी उहो आयो, 1-2 दफ़ो थी वियो, वरी ॿिए ॾींहं ते कराची मां मोटियो, कॉन्टेक्ट कयो मां, साईं तव्हां अचो पाण बि। हिकदमि आयो, हिकिड़ो दफ़ो आयो त मां न ॿीहर अची करे सॼो हुन विज़िट कयो, धर्मशाला शिवालो ॾिसी करे। असां इन विच में CCTV कैमराऊं कुझु लॻल हुयूं, असां उन्हनि खे बि ऑब्ज़र्वेशन में वरितोसीं त उन में अहिड़ी को किलू न पियो मिले त जेको इहा तस्वीर खणी करे ऐं ॿाहिरि निकिरे। इवन धर्मशाला मां या असांजो बिग शिवालय मां ओॾां बि हिकिड़ी CCTV कैमरा लॻल आहे, उन में बि ॾिठोसीं त अहिड़ो माण्हू नथो वञे। बाक़ी धर्मशाला जे पासे ॾांहुं गवर्नमेंट जूं CCTV कैमराऊं लॻल आहिनि। उहो SHO साहिब खे चयुमि, चई त मां 1-2 ॾींहंनि में उहो सॼो असांजो कंट्रोल हूंदो आहे DIG वटि, ॾिसी करे असां कोशिशि कयूं था वधि में तव्हांखे रिकवरी कराए ॾींदासीं। अच्छा डॉक्टर साहिबु, उते जेको तव्हांजो बि ज़ाहिर आहे, जेकॾहिं को माण्हू अचनि था उते पंहिंजो इबादत करणु, त उते तव्हांजा माण्हू ज़ाहिर आहे को न को ज़रूरु यकीननि उते मौजूदु हूंदो, छाकाणि त इहे मूर्तियूं हिकिड़ियूं ज़रूरु उते इबादत थिए थी ऐं तमामु घणी उन्हनि जी इम्पॉर्टेंस आहे, अहमियत आहे। त उन्हनि जे हिफ़ाज़त जे लाइ या उन्हनि खे जेको आहे सो साम्हूं रखण जे लाइ त इहा शइ जेका असांजे साम्हूं आहे उहा पई आहे। त उन में को तव्हां सम्झो था को लेफ्ट त कोन्हे, को कंहिं माण्हू जी उते जेको मुलाज़िम आहे उनजी का ग़लती त कोन्हे? न, उन में असांजो हिकिड़ो महाराज स्वामी आहे, उहो काफ़ी टाइम खां फैमिली सां रहे थो। जेको महाराज हूंदो उहो कॾहिं बि असांजी इहा तस्वीर हेॾे होॾे नथो करे सघे। हिकिड़ो ॿियो बि आहे दीवान आहे, पर असांजी कम्यूनिटी वारो कोई न कंदो त असांजी जयशंकर जी तस्वीर तव्हां खणी करे, ऐं कंहिंजे इहे कम जी न आहे, हिकिड़ी इबादत आहे। असुलु ॻाल्हि छा आहे त रिसेंटली असांजी शिवरात्रि हुई, असां उन मूर्ति खे छा हूंदा त असां सुठे नमूने सफ़ाई बफ़ाई कराए गोल्डन कलर जो असां हिन दफ़े सिंगारियोसीं, ॾाढो सुठे, पर हुयो गोल्डन। पोइ मां सम्झां थो कुझु माण्हुनि खे ताड़ियो आहे त इहे गोल्डन कलर आहे, मथां सोन जी न हुजे, सोन जी सम्झी करे पॉसिबल आहे उहा शइ
खई विया हुजनि। मां त चवां थो जेको बि असांखे ॾेई वेंदो असां उनखे कंहिं बि क़िस्म जे कुझु बि न कंदासीं। असां सभिनी खे इहा अपील कंदासीं त जेको बि रखी वेंदो असां कंहिं बि क़िस्म जो उनखे का पनिशमेंट या को बि असां न कंदासीं। अच्छा, SSP सां तव्हांजी का इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उनजो इन हवाले सां छा चवणो? SSP सां ॿ दफ़ा खनि 2 दफ़ा आउट ऑफ सिटी, पोइ मुंहिंजो WhatsApp ते हुन सां वास्तो थियो, मां हुनखे सॼो मैसेज कयो, हुन ओके जो ठीकु आहे अल्ट्रा मतिलबु कोशिशि करे असां तव्हांखे कयूं था। मां 2-3 दफ़ा काफ़ी दफ़ा होॾे, हिकिड़ो दफ़ो असांजो मिनार्टी जो डिपार्टमेंट आहे हुते DSP बि हुयो, SHO बि, हुन सां बि गॾु वियासीं त इतफ़ाक़ आहे साईं जिन काॾे मीटिंग ते हलिया विया। अच्छा डॉक्टर साहब, हिते काफ़ी जेके आहिनि दफ़ा इन तरह जूं शयूं थियूं आहिनि मूर्तियुनि जे हवाले सां या ख़ुदि अक़लियतुनि खे हिरासां करण जे हवाले सां काफ़ी भेरा जेके आहिनि तमामु घणा न सिर्फ़ु लाड़काणो पर ॿियनि हंधनि ते बि काफ़ी इशू थिया आहिनि। त छा था सम्झो त अक़लियतुनि खे इन तरह सां छो थो ट्रीट कयो वञे? छा त जेको मेन मां सम्झां थो, तव्हां कन्वर्शन जे हिसाब सां ॻाल्हायो था। असुलु ॻाल्हि ॾिसो, कन्वर्शन हिते असां वटि मां सम्झां थो सिंध लेवल ते हिकिड़ा 2 अहिड़ा ग्रुप आहिनि जेके फोर्सबिली कनि था पिया। हाणे ॾिसो न, हिते हिकिड़ी असांजी छोकिरी, पहिरियों हालाण जी छोकिरी 13 इयर्स ओल्ड हुई, उन्हनि खे असां ॾाढी कोशिशि कईसीं, जज वटि पेश थियो, पोइ दारुलमान वई, उते बि मतिलबु सिस्टम त किथे को सही आहे कान न। जज साहिबु महीनो रखी वियो, उन्हनि सां काफ़ी असां कोशिशि कईसीं, पोइ जज साहिबु या किथे बि इंतिज़ाम या बहरहाल एतिरी फेवर, जॾहिं उनखे नादरा जो सर्टिफिकेट ॾियूं पिया, हर शइ ॾियूं पिया, स्कूल जो सर्टिफिकेट उनखे हाणे उन ते, त बि उन ते को सम्झ में हिते एक्चुअली सिस्टम कान्हे। जॾहिं असांजे कानून में लिखियलु आहे त 13 साल बालिग छो न आहे, त पोइ उनखे कहिड़े नमूने जेको आहे सो हुन शादी जेको आहे सो लाज़मी करार कयो अथनि। या ॿियो त ॾिसो, जेकॾहिं असांजो गवर्नमेंट लाइसेंस 18 सालनि खे ॾियनि था, असांजो वोट 18 सालनि खां पोइ थो कास्ट कजे, त शादी कहिड़े हिसाब सां जेको निकाह कराइनि था 13 साल, इहो जाइज़ आहे? मां त हिकदमि ग़लति आहे। असां सां गवर्नमेंट को बि हिन मामले ते कोऑपरेशन करणु नथी चाहे, न इन ते कॾहिं असांखे गवर्नमेंट 2-3 दफ़ा मीटिंग्स बि थियूं। हाणे रिसेंटली सखर में थी, सेंटर वारा आया, उते बि आउं ॻाल्हायो, त इन्हनि खे या त गवर्नमेंट जी सपोर्ट आहे या त उन्हनि सां नथा ॻाल्हाए सघनि। 2 शयूं थी सघनि। 2 माण्हू आहिनि जेके सिंध में मोस्टली जेके ख़बर न आहे त उन्हनि सां छो नथा इहे ॻाल्हाए सघनि। असांजे हिकिड़ो दफ़ो रमेश लाल वानकाणी साहिबु उन्हनि सां ॻाल्हायो, पर उन जे बावजूदि बि हाणे रिसेंटली हिकिड़ी 13 सालनि जी छोकिरी कन्वर्ट कई वई आहे। तव्हां सम्झो था त इहो जेको आहे सो हिकिड़ो हथरादू ब्लैकमेलिंग वारो तरीक़ो करे जेके हिंदू छोकिरियूं आहिनि उन्हनि खे इन तरह सां जेको आहे सो मज़हब बि तब्दील कयो पियो वञे, उन्हनि जूं शादियूं बि कयूं पियूं वञे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हिन में मोस्टली इहो ब्लैकमेल ई कयो थो वञे छोकिरियुनि खे। उन्हनि जो शायदि ज़हन एक्चुअली मेच्योर आहे। 13 इयर्स में छा मेच्योर हूंदो? नंढड़ो ॿारु आहे, हुन ते पोइ हुनखे फासाए, टेलीफोननि जे ज़रिए, WhatsApp जे ज़रिए फासाए करे उन्हनि खे पोइ ड्रेजारनि था। जेकॾहिं तव्हां न कंदो तव्हांजे, पोइ हुन जा कुझु अहिड़ियूं तस्वीरूं कढी करे, मतिलबु पोइ वॾड़नि जे लाइ हुनखे असां हीअं कंदासीं, छोकिरी डिॼी थी वञनि काफ़ी, पोइ हुनखे पोइ मज़हब चेंज था कनि। अच्छा, तव्हां मुतमिन आहियो हिते जेके तव्हांजा मंदर आहिनि या जेके इबादत गाहूं आहिनि उते सिक्योरिटी जी जेका सूरत हाल आहे, पुलिस तव्हां सां इन हवाले सां तावन करे थी, या उते जेका सिक्योरिटी आहे उहा प्रॉपर नमूने सां सम्झो था त आहे मौजूदु? हिते असां सां पुलिस लाड़काणे में त काफ़ी असां सां कोऑपरेशन आहे। काफ़ी मंदरनि ते असांखे सिक्योरिटी ॾिनी वई आहे, बिल्कुलु ॾिनी वई आहे। असां हुन मां मुतमिन आहियूं, असां हितां जे लाड़काणे जे इंतिज़ाम। ॿियो आख़िरी तव्हांखां इहो सुवालु पुछंदुसि त हीअ जेकॾहिं मूर्ति मिसाल तौरु तव्हांखे वापसि नथी थिए त उनखां पोइ तव्हांजी पंचायत कमेटीअ जो या जेके मुख़्तलिफ़ चेयरमैन आहिनि उन्हनि जो लाइ अमल छा हूंदो? इहो असां अॻु में बि तक़रीबन जीअं चोरी थी, असां सेकंड डे ते असां मीटिंग कॉल कराईसीं। उनखां पोइ सॼो असां पुलिस जो जेको कयोसीं, NC वग़ैरह सभु कटराईसीं। जेकॾहिं न थी त ज़ाहिरी ॻाल्हि असां वरी असां मीटिंग कॉल करे को न को लाइ अमल तयारु कंदासीं, ऐं असां पूरे असां सिंध लेवल ते बि अपील कंदासीं त असां सां हेल्प कई वञे।
नाज़रीन डॉक्टर राजकुमार साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हायूं था त हुननि जो जेका मंदर मां कृष्ण भॻवान जी मूर्ति चोरी थी आहे उन हवाले सां छा चवणु आहे। डॉक्टर साहब तव्हां ॿुधाइजो त हीउ जेको वाक़ियो थियो आहे छा था सम्झो त इन में केरु चोरीअ में मुलविस थी सघे थो जंहिं अहिड़ो जेको आहे सो ग़लति अमल इहे शयूं काफ़ी अरसे खां थींदियूं रहियूं आहिनि। हिकिड़ो असांजो अॻ में हिते हिन वाल्मीकिन जो हुयो मंदरु, उते बि चोरियूं थियूं हुयूं। बेसिकली के माण्हू खे ग़लति फ़हमी थी थिए त इहे सोन जूं आहिनि या चांदी जूं आहिनि, पोइ के चोर या क्रिमिनल ज़हनियत जा आहिनि या असां वटि इकोनॉमिकल प्रॉब्लम काफ़ी आहिनि, उन्हनि खे माण्हू चोरी लाइ मजबूर बि थी था वञनि। मां सम्झां थो त इहे उन्हनि जो कमु आहे, बाक़ी कोई ईअं न आहे त कंहिंखे तकलीफ़ पहुचाइण लाइ। मुंहिंजो इहो ई आहे त हे अहिड़े क़िस्म जा के माण्हू आहिनि जेके कनि था। अच्छा डॉक्टर साहब ज़ाहिर आहे हिकिड़ो तव्हांजो मंदरु आहे, उते हिकिड़ो सॼो तव्हांजो तरीक़ेकार हूंदो आहे, सिस्टम हूंदो आहे, त उते जेके मुलाज़िम आहिनि या उते तव्हांजो जेको बि उते नज़रदारी कंदा आहिनि शयुनि जी, त उन्हनि जो को लेफ्स त कोन्हे? लेफ्स ॾिसो, असांजा मंदरनि में काफ़ी एरियाज़ आहिनि, पार्ट में विरहायल आहिनि, उते हिकु अधु माण्हू रखियलु आहे। कोई ईअं न आहे त असांजी फुल सिक्योरिटी आहे या फुल प्रूफ सिक्योरिटी आहे। उहो कंहिं वक़्तु वॉशरूम में थो वञे ऐं असां कंहिंखे मना न कंदा आहियूं त मंदर में कोई न अचे। कंहिं वक़्तु कहिड़े क़िस्म जो माण्हू बि अची थो सघे, ऐं जेकॾहिं को इवेंट आहे त पोइ एहतियातन वधीक हूंदी आहे सिक्योरिटी, अदरवाइज़ कोई अचे थो। असांजी काफ़ी मंदरनि में ॿाहिरि मुख़्तलिफ़ शहरनि में था वञूं त उते खुलिया पिया हूंदा आहिनि, असांखे मना न हूंदी आहे त तव्हां। हाणे असांजो सिक्योरिटी सिस्टम CCTV जो बेतरो न आहे जो हर जॻह ते उनखे हुजे या एवरी टाइम अंडर वॉच हुजे, जंहिंजे करे इहे शयूं इहे प्रॉब्लम्स थींदा था अचनि। मां नथो सम्झां त को जेको संभालींदड़ आहे या उते कोई आहे उनजी का लैप्स हूंदी, थी सघे थो वॉशरूम ॾे वियो हुजे, हिन विच में कोई थी वियो हुजे। अच्छा साईं, लाड़काणे जे अंदरि काफ़ी अहिड़ा जेके आहिनि इशूज़ थींदा रहनि अक़लियतनि जे हवाले सां। कॾहिं कंहिं मंदर मां मूर्ति चोरी थी आहे, कॾहिं कंहिंखे हिरासां कयो वियो आहे, कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे त ख़ुदा न ख़ास्ता को हिन तरह जो माण्हू आहे। त इन सभिनी शयुनि खे तव्हां छा था सम्झो त इहो जेको आहे सो हिरासां करणु अक़लियतनि खे या इन तरह जूं शयूं करणु, आया उन मां जेको आहे सो कहिड़ो नतीजो माण्हू जेके आहिनि कढनि था? मुंहिंजो ज़ाती तजुर्बो इहो ख़्यालु इहो आहे त इहे जेके शयूं आहिनि से चंद माण्हू था कनि। ईअं न आहे त असांखे हरासान करण लाइ, जीअं कुझु साल अॻु में लाड़काणे में धर्मशाला जो इवेंट थियो त असांखे पुलिस ऐं रेंजर्स जो मुकमिल सहकार हुयो, चाहे पूरी इंतिज़ामिया हुई, उन्हनि प्रोटेक्ट करण जो कयो। पर चंद माण्हू आहिनि पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर उन इशू खे एतिरो उछाले था छॾनि जो पोइ उहो हिकिड़ो रिलीजियस इशू थो थी वञे। बेसिकली उहो पर्सनल इशूज़ आहिनि। डॉक्टर दयाली साहिबा मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं था त जेको आहे मंदर मां जेका मूर्ति चोराइजी वई आहे उन हवाले सां संदसि छा चवणु आहे। अॼु इहो ॿुधाइजो त हीअ जेको आहे मूर्ति उहा जेका आहे चोरी थी आहे ऐं उनखां पोइ अञा ताईं उनजो को पतो कोन्हे, पुलिस में बि इहा कंप्लेन थी आहे। तव्हां छा चवंदव त छो इन तरह जा इंसिडेंट थियनि था ऐं हीअ इबादत गाहूं या मंदर जेके आहिनि उन्हनि मां हिन तरह जूं मूर्तियूं चोरायूं वञनि? थैंक यू दादा, तव्हां असां वटि आया हो। असल में हिन मूर्तीअ खे त हफ़्तो तक़रीबन थियण वारो आहे त चोरी थी आहे। मूंखे डॉक्टर धर्मपाल इंफॉर्म कयो त अॼु हीअं मूर्ति चोरी थी आहे। अॻु में बि कुझु वक़्तु अॻु में असांजे हिन हरिजन जे मंदर मां चोरी थी हुई, पर इहो त उन वक़्तु बि पुलिस खे असां इंफॉर्म कयो, एनसी वग़ैरह कटराई, ऐं कुझु वक़्त खां पोइ उहा कबाड़ियुनि वटां असांखे मिली, जेका पोइ असांखे दरिया परवान करणी पई, छो जो हुनखे सफ़ा हुननि शहीद करे छॾियो हुयो। हाणे बि ईअं आहे त हीअ तस्वीर जंहिं बि खईं आहे इहो सोचे करे जो उहा एक्चुअल आहे ड्रामे जी, पर उन ते जेको कलर थियल आहे उहो गोल्डन कलर ऐं उन जी लुक ईअं हूंदी आहे जीअं सोन आहे। त हाणे जेको माण्हू आयो आहे हिते इबादत जे हिसाब सां, हुते हालांकि CCTV कैमरा वग़ैरह लॻल आहिनि, उन्हनि खे जॾहिं असां ॾिठो आहे त हुन ईअं आइडेंटिफाई नथा करे सघूं त हिन कंहिं हितां खईं आहे, कहिड़े तरीक़े सां। इबादत जे लाइ त हर को अचे थो, काई पाबंदी कोन्हे। उन में असांजी हर क़िस्म जा माण्हू अचनि था, उन में असांजा हरिजन बि ईंदा आहिनि, असांजा बागड़ी बि अचनि था, ओॾ बि अचनि था। असांजी कम्यूनिटी टोटल हिते अचे थी। असांजे इवन त असांजी जेको पगड़ियूं वग़ैरह बि हिते शिवालय में थींदियूं आहिनि।
हाणे माण्हू जे ज़हन में कोन हो त कहिड़ो माण्हू अचे थो हीअं अहिड़ी किरियल हरकत करे थो, पर मुंहिंजे ज़हन में इहो ई आहे त जंहिं बि खईं आहे त सोन जी मूर्ति सम्झी करे खईं आहे। ऐं इहो डॉक्टर धर्मपाल पंहिंजा सभु एफर्ट्स वरिता आहिनि, पंहिंजे हिसाब सां हुनखे पुलिस खे बि इंफॉर्म कयो अथई ऐं उन्हनि सां टच में बि आहे ऐं उन्हनि असांखे यकीन दहानी कराई आहे त तव्हांखे असां किथां हणी हंधि कंदासीं तव्हांखे इहा मूर्ति ॻोल्हे ॾींदासीं। ऐं असांखे यकीन आहे त गुज़िरियल बि असांखे मिलियूं आहिनि त हाणे हे बि मिली वेंदियूं। पर मक़सदु चवण जो इहो आहे त हीअ असां कंहिं ते ब्लेम नथा लॻायूं त कंहिं खयो हूंदो, पर कंहिं किरियल हरकत सिर्फ़ु इहो ई आहे त चोरीअ जे हिसाब सां खईं आहे, जंहिंखे मूर्तीअ जे एतिराम जी ख़बर कोन्हे, सिर्फ़ु पैसनि जी ख़बर आहे, लालच जी। अच्छा आदि हिन तरह जा वाक़िया अॻु में बि थींदा रहिया आहिनि ऐं पंहिंजो मंदरनि ते हमला या इन क़िस्म जूं शयूं, छा था सम्झो त अक़िलियतनि खे जंहिं तरीक़े जो तहफ़ुज़ हुजणु खपे या मंदरनि जी जेका हिफ़ाज़त हुजणु खपे उहा मतिलबु हिते नाहे? न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। असल में इहे माण्हू जेके आहिनि न शरपसंद जेके आहिनि उन्हनि जो वजूद जेको आहे उहो असांखे तकलीफ़ ॾिए थो, अदरवाइज़ असां पाकिस्तान में ख़ुशि आहियूं, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। असांजी मिनारिटी जी कंहिं अहसास बि न ॾियारियो आहे त को असां मिनारिटी में आहियूं। बाक़ी हाणे हीअ जेके नंढा वॾा वाक़िया इहे सिर्फ़ु हिंदू कम्यूनिटी सां कोन था थियनि, हिते त आम ॾिसो त मुस्लिम कम्यूनिटी सां केतिरी जातियूं थी थियनि। आए ॾींहुं असां ॿुधूं त कंहिंखे किथे मारे विया, कंहिंखे कुझु करे विया। असांजी मिनारिटी खे सच ईअं न आहे, असां सां हुकूमत बि तमामु घणो तावन कंदी आहे, बल्कि असांजी हिकिड़ी कोई थोरी बि तकलीफ़ थींदी आहे असां फ़ोन कंदा आहियूं त इंतिज़ामिया बाक़ाइदा असांखे कवर ॾींदी आहे। अहिड़ो कोई प्रॉब्लम सच कोन्हे। अच्छा पर छा था सम्झो जेकॾहिं इहा मूर्ति वापसि नथी थिए या हिन में कोई एफर्ट नथो थिए त पोइ हिंदू पंचायत कमेटी या तव्हां जेका बिरादरी आहे उहो को लाइ अमल जोड़ींदा? उहो इनशाला असां ईअं ई कंदासीं सभु मिली करे, पर असांखे यकीन आहे पहिरीं ॻाल्हि त असांखे मूर्ति ज़रूरु मिलंदी, एतिरो असांखे यकीन आहे। जे न मिलियो त असांखे एतिरो बि यकीन आहे त असांखे हुकूमत कंहिं न कंहिं तरीक़े सां अरेंज करे ॾींदी। हुन लाइ असां बि एफर्ट्स वठंदासीं पंचायत जे तौर ते। नाज़रीन, सुरेश कुमार साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हायूं था त लाड़काणे जे मंदर में जेका मूर्ति चोराइजी वई आहे उन हवाले सां हुनजो छा चवणु आहे? एक्चुअली मंदरु जेको आहे हीउ माता जो मंदरु आहे जिते तक़रीबन 24 कलाक पुलिस अवेलेबल हूंदी आहे, वेठी हूंदी आहे। हीअ मूर्ति जेका उतां चोरी थी आहे एक्चुअली आहे ड्रामे जी ठहियलु आहे। इनखे जेको माण्हू सोन जी सम्झी करे चोरी करे विया आहिनि, मुंहिंजे हिसाब जेका मूर्ति जेका आहे कंहिं ॿी कम्यूनिटी वारे न असां जेकी पंहिंजी कम्यूनिटी चोरी कई आहे। छो जो हिन वाहिद मंदरु आहे जिते माना बागड़ी बि ईंदा आहिनि, ओड बि ईंदा आहिनि, हिंदू बि ईंदा आहिनि। इन खां अलावा ॿियो को माण्हू अहिड़ो आहे कोन जेको ॿाहिरियों अची माण्हू जेको आहे अची करे वेंदो जेको आहे। अच्छा पोइ हुन में ज़ाहिर आहे उते सिक्योरिटी बि तव्हां चओ था पुलिस बि हूंदी आहे, त जेकॾहिं को माण्हू खणे बि थो त ज़ाहिर आहे उहो ॿाहिरि खणी वियो आहे न, त उनखे को पुलिस चेक न पई करे। ज़ाहिरी ॻाल्हि पुलिस चेक न कयो आहे न साईं, पुलिस चेक न कयो त इंतिज़ाम जेके असांजी पंहिंजी संभालींदा आहिनि जेके उन बि चेक न करे सघिया आहिनि। इन खे असांजे जेको मौजूदु जेको चेयरमैन आहे उनजी बि हिकिड़ी क़िस्म नाहेली चइबी, जो उन्हनि जे हूंदे जेको मंदर सां वाक़िया थियनि था। मां तव्हांखे अर्ज़ु कंदो आहिनि असांजे पंहिंजा ई इन्वॉल्व आहिनि। तव्हां ॾिसो असांजी जेको आहे धर्मशाला जे ॿाहिरियों दुकान आहिनि, जे ख़ुदि जेके आइन में लिखियलु आहे त गोदाम दुकान जॾहिं ख़ाली कंदा त उहे पंचायत जे हवाले कंदा, उहे पंचायत जे हवाले कोन था कनि, हिक मां ॿिए खे ट्रांसफर कनि था। असांजे गऊशाला ते जेको आहे कब्ज़ा थियल आहिनि, जंहिं लाइ असां एहतिजाज कयोसीं, तव्हां टीवी वारनि सां साथ ॾिनो, असां मोहतरमा जी मज़ार ताईं एहतिजाज करे आयासीं, घणो कुझु कयोसीं, अॼु ताईं उहे असांजा गोदाम ख़ाली कोन थिया आहिनि। इन में असांजी पंहिंजी जेके इंतिज़ाम हिंदू पंचायत ख़ुदि इन्वॉल्व आहे हिन में साईं। अच्छा तव्हां छा था सम्झो त इहो जेको कुझु बि थिए पियो त अक़लियतनि जे ख़िलाफ़ु का साज़िश आहे या उन में जेको आहे सो उन्हनि खे हिसाइण जी कोशिशि थी रही आहे या उन्हनि जे मंदरनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ न पियो फ़राहम कयो वञे? साईं एक्चुअली सुन मां तव्हां अर्ज़ु कयुमि त असांजे वाक़ई सां अक़लियत में आहियूं, असांखे सिक्योरिटी ज़रूरत आहे। हीअ वाहिद मंदरु आहे जिते पुलिस वेठी आहे, उनजे हूंदे बि त चोरी थी वई आहे। हालांकि ॿिया जेके बि मंदर आहिनि उते इंतिज़ाम असांखे कॾहिं बि को पुलिस वारो ॾींहुं हुजे राति असांखे कोन ॾींदा आहिनि। हालांकि त्योहार ईंदो आहे, होली आई, ॾियारी आई त ॾियनि था बक़ाया ॾींदा, असांजी पुलिस कोन्हे सिक्योरिटी सां। नाज़रीन, ASP सिटी अहमद फैसल चौधरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं था त मूर्ति जेका आहे हीअ मंदर मां कीअं चोरी थी है, उन में केतिरी जेका है उन्होंने इन्वेस्टिगेशन की है। सर आपकी मेहरबानी, आपने टाइम दिया। ये बताएं कि जो मूर्ति का इशू है मंदिर से चोरी हो गई तो उसमें इन्वेस्टिगेशन हो रही है, क्या समझते हैं कि कौन इसमें इन्वॉल्व है और क्यों ये जो है इसको चुराया गया है? थाना मार्केट की हद से ये हुआ है, ये ऑलमोस्ट 10 डेज़ हो गए हैं। इसमें बेसिकली हुआ ये था कि 9:30 के करीब बागड़ी होते हैं, उनकी औरतें आई थी, वो अंदर गई हैं मंदिर में और 10:05 पे वो वहाँ से निकलती हैं। उसके बाद 3 घंटे कोई मंदिर में नहीं गया। 3 घंटे बाद केयर टेकर ने रिपोर्ट किया जी कि हमारी एक मूर्ति है छोटे साइज़ की, वो मिसिंग है। हमने उसमें CCTV भी कलेक्ट किया है। CCTV में भी 2 बागड़ी औरतें नज़र आ रही हैं, लेकिन वो दूर से है CCTV, उसके करीब कोई CCTV है नहीं कि शक्लें क्लियर नहीं है, लेकिन बिल्कुल नज़र ज़रूर आती हैं जाते हुए।
اس میں ہماری اپریہنشن یہی ہے کہ اس پہ دیکھنے میں وہ مورتی سونے کی تھی تو انہوں نے اس اپریہنشن میں چرائی ہو سکتی ہے، لیکن ڈیفینیٹیولی نہیں کہا جا سکتا، پر ہماری اپریہنشن ابھی تک یہی ہے. اچھا، تو اس میں ابھی جو انویسٹیگیشن ہوئی ہے تو سمجھتے ہیں کہ وہ لوگ آپ کو مل جائیں گے؟ ہم نے بالکل، ہمیں کوشش تو ہم کر رہے ہیں، ہم نے جو یہاں کے لوکل ہیں ان کے پاس بھی گئے ہیں، اور جو وہاں مندر میں تھے جو آلریڈی لوگ موجود کیئر ٹیکر بھی جو ہیں ان کو ہم نے کہا کہ جو بھی آپ کے حساب سے آپ کو تو پتہ ہونا چاہیے کہ کون آیا تھا، تو اگر وہ ہمیں جو انفارم کریں کہ کدھر گئے تو ہم ان کے پاس ضرور جائیں گے اور ہم ٹریس کریں گے، لیکن ہم ہوپ فل ہیں کہ انشاءاللہ مل جائے گی. اچھا، یہ ایک تاثر ہے کہ جو اقلیتوں کے مندر ہیں یا ان کی عبادت گاہیں ہیں وہاں پہ سیکورٹی کے وہ انتظامات نہیں جو ہیں. نہیں جی، یہ بات تو آئی ڈونٹ اگری. اگر آپ دیکھیں کہ ہمارے اپنے اس ڈسٹرکٹ میں کوئی ایسا ہم نے انسیڈنٹ نہیں دیکھا جہاں پہ کوئی ایسی پہلے ہوئے، پہلے ابھی میں ریسنٹ بات کروں، ریسنٹلی، پرانے تو بالکل ہوئے ہیں، لیکن ریسنٹلی ہم نے اتنا انشور کیا ہے کیونکہ دیکھیں ہم نے یہ انشور کیا کہ ہر انسٹالیشن کی سیکیورٹی نہیں ہم انشور کر سکیں گے کیونکہ بہت زیادہ ایز سون ایز وہ ٹریس ہو جائیں تو انشاءاللہ ہم ریکور ہی کر دیں گے. मां हिते ई रहंदो आहियां, मुंहिंजो घर बि हिते ई आहे. मूर्ति इहा सुबुह जो 9 खां पोइ वई आहे, पोइ 9 वॼे मां 8 वॼे 20 मिंट त दर खोलियमि, मां कुर्सी विझी मां हिते ई वेठो हुउमि साम्हूं दर जे. हिकिड़ो आयो आहे माण्हू धर्मशाला खां, भई हेॾो खणी हेॾो ई हलियो वियो आहे. मूंखे ख़बर न आहे केरु आहे केरु न आहे, इहा ख़बर न आहे, जाच पंहिंचान लहे थी. मूर्ति ऐं तांबे न मूर्ति आहे पितल जी, हेतिरी नंढी आहे, वॾी बि न आहे, हेतिरी आहे बाबा, हेतिरी हीअं हेतिरी आहे मूर्ति, तांबे जी ठहियल आहे, त हेतिरी हीअं विकल में आहे, हेतिरी मथे हीअं हेतिरी आहे. जाच आहियूं भई बाबा, जाच आहियूं कीअं, असां हिते वेठा आहियूं, जाच इहा ख़बर कीअं भई इहा जेको माण्हू वरी मथो टेकण खां पोइ देरि सां पोइ उन ॻाल्हि कई आहे, अंदरि खटो यानी इहा मूर्ति कान्हे का. नाज़रीन, लाड़काणे जे मंदर मां जेका मूर्ति चोराई वई आहे उन हवाले सां असां पंहिंजो प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं कोशिशि कई त जेके बि ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि जी ॻाल्हि बि उन में शामिलु रखूं ऐं सॼी सूरत हाल जेको आहे उन जे ज़रिए आगाह करे सघिजे त हिन तरह सां मंदरनि मां हीअ जेके मूर्तियूं आहिनि या उन्हनि जी जेका बेहरूमती थिए थी उन्हनि खे चोरायो वञे थो, ऐं अॻु बि लाड़काणे जे अंदरि जेके आहिनि अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि, त इन्हनि जी रोकथाम थियणु खपे. ऐं किलतनि में जेको अदम तहफ़ुज़ जो अहसासु आहे या उहे सम्झनि था त उन्हनि खे शिरपसंदीअ जे ज़रिए हिरासत कई पियो वञे, त उन्हनि खे बि जेको आहे पुलिस या जेके सिक्योरिटी इदारा आहिनि त उहे उन्हनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ बि फ़राहम कनि, इन ॻाल्हि खे श्योर कनि त हीअ जेके मूर्ति चोराइजी वई आहे या इन खां अॻु में जेके वाक़िया थिया आहिनि उनजो खे जेको आहे सो असेस करे हिननि खे भरपूर तरीक़े जी सिक्योरिटी बि फ़राहम कई वञे. हिन में जेको अहसासु आहे अदम तहफ़ुज़ जो उहो बि कढियो वञे. तो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा. अलाह निगहबान.